मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं इमाम हुसैन जे गम में खीर न पीअण ऐं पेरनि उघाड़े घुमण ऐं घर जूं खटूं ऊंधियूं करणु इहो कीअं आहे? हे साईं जेके बि माण्हू कनि था सभु इहे जाहिल ऐं बेवकूफ़ माण्हू आहिनि, जाहिल माण्हू आहिनि। ॾिसो इन जो सबूत कंहिं अहादीस खां जेको मिले नथो, कंहिं रिवायतुनि खां बि नथो मिले। इस्लाम जे अंदरि ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कंहिं मौक़े ते अलाह जे नबी खे वॾो सदमो जेको आहे न पहुतो। हिकिड़े मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तमामु वॾो सदमो पहुतो, जंहिं मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे हज़रत हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु खे काफ़रनि शहीद कयो हुयो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? अलाह जे नबी फरमायो मां हिकिड़े पंहिंजे चाचे जे करे 70 काफ़रनि जे अफ़राद खे क़तल कराईंदुमि। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इंतिहाई जेको आहे वॾो सदमो पहुतो, पर कॾहिं बि इहो मालूम न थियो जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हुजे इन सदमे जे करे मां खीर न पियां, या साहिबनि खे को सदमो आयो हुजे उन सदमे जे करे साहिबनि चयो हुजे त हाणे असां जेको खटूं पंहिंजूं ऊंधियूं करे पोइ सुम्हंदासीं। हे असांजे ज़माने जे अंदरि जेको बि इहो खणी तरीक़ो हलंदो अचे थो न, हे तरीक़ो जाहिल माण्हुनि जो आहे। महरम जे अचण सां का शइ बि हराम न थींदी आहे। काफ़ी त मां माण्हू ॿुधो माण्हू चवंदा असां पंहिंजे घरवारी सां सोबत बि नथा कयूं। बुरो सभु ॻाल्हि सम्झ अचे थो न, चए असां घरवारी सां सोबत बि नथा हुआ, छॾे खां सोबत नथा कयो, चए यार महरम अची वियो आहे, चए महरम में घरवारी सां यानी मेलाप करण में गुनाह थींदो। हे जाहिल क़िस्म जे माण्हुनि जा बकवास आहिनि हिकिड़े क़िस्म जा। अलाह ताला हिकिड़ी शइ जॾहिं हिलाल कई आहे न, त दुनिया में कंहिं बंदे खे काई ताक़त न आहे त उनखे हराम करे। हिकिड़ी शइ अलाह हिलाल कई आहे त बसि ॻाल्हि ख़तमु थी वई न। ॾिसो खीर पीअणु हिलाल आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी खां असांखे साबित मिलियो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बकरी जो खीर पीतो आहे, अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऊठ जो खीर पीतो आहे, छो त हुन ज़माने में इहे शयूं ज़्यादा हुयूं। असांजे ज़माने में मेह जो जेको काफ़ी रवाजु आहे, त खीर जेकॾहिं मेह जो कोई महरम में पीए थो, कंहिं क़िस्म जो कोई बि जेको आहे टेंशन आहे, पी सघो था, पी सघो था। अहिड़ी तरह महरम जे अंदरि ॿियो हिकिड़ो जेको ज़्यादा ख़राबु अमल हलंदो आहे उहो कहिड़ो, त खटुनि खे ऊंधो करे सुम्हणु। हे बि यार ॻाल्हि शराफ़त खां ख़िलाफ़ु आहे, खटुनि खे ऊंधो करणु। यार छा हिन में मिलंदो? चवंदा गम आहे साईं, गम कहिड़े क़िस्म जो गम आहे साईं? साईं गम हिकु ॾिसो न, गम जेकॾहिं कंहिं माण्हू खे चयो थो न इमाम हुसैन जो मां गम आहे, त असुली जेको गम हूंदो आहे न उहो ईअं हूंदो आहे त पंहिंजी ज़िंदगी खे उहो बंदो चेंज कंदो आहे। जेकॾहिं हिकिड़ी ज़िंदगी चेंज थिए बि नथी, ज़िंदगी उहा ई पोइ हिते गुनाहनि में लॻी पई आहे, यानी पूरा 11 महीना यानी फिस्क ऐं फुजूर में अंदरि गुज़ारिनि। सिर्फ़ु जेको महरम अचे त पहुचे साईं हाणे खीर बि असां न पीअंदासीं, असां खटुनि खे ऊंधो करे सुम्हंदासीं, असां पेरनि जेको आहे उघाड़ा घुमंदासीं, कंहिं क़िस्म जो घरवारी सां जेको आहे सोबत बि न कंदासीं। त हे जेके बि तरीक़ा आहिनि इहे इस्लाम खां हटी करे तरीक़ा आहिनि। इन जो सबूत न आहे, बिल्कुलु न आहे। अहादीस खां कंहिं हिकिड़ी हदीस खां जेको मालूम बिल्कुलु न पियो थिए। वरी दलील कहिड़ो पेश कंदा आहिनि, चए साईं तव्हांजो कोई घर में भला कोई इंतकाल करे वञे पोइ तव्हां खाईंदो पीअंदो? यार खाइण हिकिड़ी शइ हूंदी उहो बंदो खाईंदो आहे न। कोई ईअं थोरी चवंदो कंहिंजो पीउ अगरि मरी वञे, कोई ईअं चवंदो मां साईं हाणे खीर जेको मां पंहिंजे मथां हराम थो कयां? कोई बंदो हराम न कंदो आहे। हा उनखे गम जेको पहुचंदो आहे। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इस्लाम जे अंदरि मुस्लमान जे लाइ गुंजाइश ई आहे त उहो जेकॾहिं इंतकाल हुनजो थी वञे न, वालदेन जो इंतकाल थी वञे, तमामु रिश्तेदारनि जो कंहिंजो बि इंतकाल थी वञे, 3 ॾींहंनि ताईं जाइज़ माल तव्हां गम करे सघो था। इन खां बाद में कंहिं क़िस्म जी गुंजाइश न आहे जो हाणे तव्हां गम में वियो, हाणे गम खां उथो बसि। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात आहे। त तमामु जेके माण्हू महरम जे अचण सां जेके खीर नथा पीअनि ऐं अहिड़ी तरह खटुनि खे ऊंधो करे सुम्हनि था, हे बि साईं अजीब ॻाल्हि आहे। खटुनि खे ऊंधो करे सुम्हणु ऐं पेरनि उघाड़े घुमनि था, हे बिल्कुलु बेहूदा हिकिड़े क़िस्म जो बकवास आहे, इन खां बचणु खपे। मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा।